हिते जे मुल्क जी बदनसीबी आहे त हिते एॾो ख़ुशहाल मुल्क ऐं माण्हू आहिनि। ख़ुशहाल मुल्क माना वसीलनि सां ख़ुशहाल। हिते निज़ाम बादशाह जो या वन पार्टी रूल कोन्हे, मल्टी पार्टी रूल आहे। पर सिविलियन अचनि या मार्शलाऊं अचनि, ॿई साॻा माण्हू चूंडींदा। तव्हांखे ज़ाहिरी तौर ते नज़र ईंदो हूंदो त गाना थींदा, नी थींदा। तंहिंजे करे तव्हांजूं घणो नसुल, घणो नौजवान जो हुनखे मौक़ो मिलेसि। ऐं तव्हां खां नौजवान खां सवाल हींअर कोन थो करियां, केरु केरु ॿाहिरि वञणु चाहींदो? 95% माण्हू हथ था करनि। हाणे सवाइ घर जी का मजबूरी आहे, मां आहे, ॾाॾा आहे, को आहे, इहा अथव। माण्हू जा हितां जी नई जनरेशन एतमाद नथी करे, पंहिंजो फ्यूचर नथी ॾिसे। हा, ऑप्शन आहे, पोइ हिते किथे ॻोल्हे थी, पोइ रस्ता कंदी। इहो हिकिड़े ॾींहुं कोन थियो आहे। इहो लाॻीतो ग़लति सियासी निज़ाम जे ज़रिए, ग़लति माफ़ियाज़ वेठियूं आहिनि जेके हुनखे लुटीनि पयूं। तव्हांजो MLA MP जेके बि हुजनि, तव्हां हुननि ते ॻाल्हाईंदा हूंदा हिते स्ट्रीट्स में, त छा हो छा थियो, माना माली तरह सां सॼी हरामखोरी कई। मुख़्तसर ई खणी चइजे लफ़्ज़ में हिकिड़े। हाणे सॼी सिंध में ई मामिलो, सदर पाकिस्तान, वज़ीर आला, वज़ीर फलाणो, ऐं असां सभु हुनखे हरामखोरी खे क़बूल करे विया आहियूं। असां मज़हबी तालीम आहे, इख़लाक़ी विज्ञान आहे, उन में सॼे इन बुराई क़बूल करे विया आहियूं। ऑफिसनि में रिश्वत हलंदी, जेको हुकूमत में ईंदो सो हरामखोरी कंदो, लुटींदो फुरींदो, ऐं किथे एहतिसाब कोन थींदो। जेकॾहिं मथे हुनजी कांटो फिट आहे, माना मथे कांटो फिट आहे, माना पुठ मज़बूत अथसि, वञी कंहिंसां कंपनी सरकार सां डील करे थो अचे, त बसि अहिड़े क़िस्म जूं रियासतुनि जो को मुस्तक़बिल ई हूंदो, अहिड़े मुल्कनि जो मुस्तक़बिल ई न हूंदो। ऐं असीं करोड़े माण्हू इन्हनि चंद लख माण्हुनि जे माफ़ियाज़ जे पंहिंजो मुस्तक़बिल ख़राबु न कंदासूं, न मञींदासूं। उनजे करे हिते पंहिंजे इतिहाद में असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध खे बचाइण लाइ कॉम्परस्तनि जो इतिहाद, सिंध एक्शन कमेटियूं ठाहियूं आहिनि। ऐं पोइ सिंध जी विरासत पे कई हिन पीपल पार्टी। ऐं हिननि 2012 में असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ स्कीमुनि खे पोइ ते कयो आहे। क़ौमी जिदोजहद कई आहे 2024-25 वारी, त मिसाली जिदोजहद आहे जंहिंमें अक्सरियत पॉलिटिकल पार्टियुनि हिसो वरितो। मज़हबी जमायतुनि, मर्कज़ परस्त जमायतुनि, वतन दोस्त जमायतुनि, सभिनी हिसो वरितो ऐं हिकिड़ो ताक़तवर क़ौम जो आवाज़ थी उभिरिया। उन करे इहा पुसट, इहा परेशानी वॾी अक्सरियत खे मौजूदु आहे। ऐं हितां जो नौजवान नसुल सॼी चेंज थो चाहे, नथो रहणु चाहे। इहो कीअं मुमकिन थी सघे थो जॾहिं हिते जा मुस्तफ़ीज़ माण्हू, जेके हरामखोरी ऐं मुस्तफ़ीज़ माण्हू उहे हिकिड़े ते हावी आहिनि, त उहे चाहींदा त न थिए। पर ही कुदरत जो निज़ाम आहे, अलाह साईं जो निज़ाम आहे। ही कंहिं फ़र्द जो कोन्हे। भले ताक़तूं, ज़मीनी ताक़तूं केतिरियूं हुजनि, पर जॾहिं बि तब्दीली आई आहे उहा हक़ इंसाफ़ लाइ। छो त ही 8 अरब माण्हू जेके हिन ग्लोब ते वेठा आहिनि, दुनिया में वेठा आहिनि, इहा अलाह साईं जी मख़लूक़ आहे। उन करे असां सम्झूं पिया ऐं उनजे कानूननि तहत ही फितरी तौर ते ही असांजा मुल्क ठहिया। सिंध ठहियो, पंजाब ठहियो, ही ठहियो। वरी 1947 में गॾिजी वरी हिकिड़ो वफ़ाक़ ठाहियो। हाणे उनखे वफ़ाक़ खे इंसाफ़ सां नथा हलायूं, उन तरीक़े हुकुमरानी सही नथा हलायूं। उन करे सभिनी जेके बि मुमकिन थी सघिया गॾियासीं। उन्हनि चयो त बाबा हाणे सियासत करण ते पाबंदी आहे। असांजा खोड़ सियासी अॻुवान बंदि पिया आहिनि। कूड़ा केस ऐं पुलिस जे ज़रिए हुकुमरानी थी थिए, करप्शन उरूज थिया। अचो त इन्हनि सभिनी जो जाइज़ो वठो, इशूज़ ते बि कंदासूं पिया। पर हिन वक़्त ते मुल्क जे इलेक्शनी निज़ाम जाली आहे, हिते जो दाख़िला ख़ारजा निज़ाम बि नाकाम आहे, हिते जी माशी निज़ाम बि नाकाम आहे। उन करे अचो हिन मौजूदा सियासी सेटअप जेको हथरातू इस्टेब्लिशमेंट नून लीग पीपुल्स पार्टी ऐं हुनजे अलाइंस ते ठाहियो आहे, हिनखे ड्राए ख़तमु करियूं। कीअं ड्राए ख़तमु कंदासीं, पर इहो मसइलो
पोइ चयो आहे अवाम माण्हू उन्हनि खे राय मां ठाहींदासीं, राय मां ठाहे उन्हनि खे तहरीक जी शिकिल वठंदासीं। पर जॾहिं फ़ैसिलो थियो त यकीननि असीं पोइ हिते आयासीं, मीटिंगूं कईसीं, मूंखे ख़बर आहे त इंजण केरु थींदो आहे, सॼी तहरीकुनि जी पार्टी जा कारकुन थींदा आहिनि, साथी थींदा आहिनि, पॉलिटिकल पार्टी थींदा आहिनि। त पहिरीं राब्ता मुहिम, अवामी राब्ता मुहिम खां पहिरीं पंहिंजनि साथियुनि खे ज़हन नशी करायूं त ही मुल्क जे भले, सिंध जे भले ऐं ही जाली निज़ाम जे ख़ात्मे लाइ जेको मुश्किल ज़रूरु आहे, पर यकीन सम्झो हक़ सच ते आहे, उनजी फतेह थींदी। उनजे लाइ तव्हां वटि आया आहियूं, ॾुखी चैलेंज कई थो, सवली चैलेंज बि क़बूल कंदा आहियूं, ॾुखी चैलेंज बि क़बूल कंदा आहियूं, सफ़ा ॾुखी बि चैलेंज कंदा आहियूं, पर हक़ न हक़ में जाइज़ नाजाइज़ फ़र्क़ु करे असां ज़िंदगी जे रोज़मर्रा जी ज़िंदगी इन ते गुज़ारींदा आहियूं। उन करे तब्दीली जा ख़्वाहियूं तव्हां ज़हन नशी करियो। उनजो अंग्रेज़ीअ में चवणी आहे वेल स्टार्ट इज़ हाफ डन। शुरूआति जेकॾहिं सुठी कई अधु कमु तव्हांजो थी वियो। ऐं स्टार्ट चइनी सूबनि में कान पई थिए, चइनी सूबनि मां ऐं गिलगित बल्तिस्तान मां पहिरियों थिए पियो, हैदराबाद मां सिंध मां पई थिए। सो पहिरियों स्टार्ट अधु कमु थी वेंदो। जेकॾहिं हैदराबाद में वॾो इज्तिमा थी ऐं माण्हू निकिरी पिया त पोइ हैदराबाद न, पोइ कोयटा में बि ईअं निकिरंदा, जंग में निकिरंदा, जैकाबाद में निकिरंदा, सकर में, ऐं पोइ तव्हांखे पोइ तहरीकूं यादि अची वेंदियूं जेको तव्हां साल लॻी अॻी वधायूं। उन लाइ इरादा रखूं था, कोशिशि कंदासूं, पुरअमन सियासी जदोजहद आहे, पुरअमनी रहंदासूं, जलसो जुलूस एहतजाज उन में जे लाइ तयारी करियो ऐं 24 नवंबर जी तयारी करियो। ऐं उन खां पोइ बि अॻिते अवाम में ज़हन साज़ी करियो, जेके पाण ॻाल्हियूं कयूं था। अचो हिन निज़ाम खे हुकुमरान एस्टेब्लिशमेंट बि तब्दील न कंदी, अवाम तब्दील कंदी। महिरबानी।